कयो। अचो त असांजी ॿी गेस्ट जेके पंहिंजे जीवन में तैलीमदान रही चुका आहिनि ऐं हिननि ॾींहंनि में सिंधु यूथ सर्किल वुमेन विंग जी अध्यक्ष आहिनि ऐं CHM कॉलेज श्रीमती चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी कॉलेज या रिटायर्ड प्रोफेसर आहिनि मैडम मोना रूपानी। उन्हनि खे बिल्कुलु तव्हांजे साम्हूं मुखातिब था कयूं अॼु जे हिन एपिसोड ते, ख़ासि करे दादाजिन ते ॻाल्हाइण। मैडम मोना रूपानी। जय जय झूलेलाल। जय झूलेलाल। नमस्ते। ॾिसंदड़नि ॿुधंदड़नि खे ॿुधायां त मैडम मोना रूपानी सिंधु यूथ सर्किल वुमेन विंग जी अध्यक्ष आहिनि। उन मंच तां सिंधियत जे लाइ, नई जनरेशन जे लाइ, ख़ासि करे महिलाउनि जे लाइ, नारी शक्तिअ जे लाइ सिंधियत जो डंको बिल्कुलु सॼे विश्व में वॼाए रहिया आहिनि। ऐं CHM कॉलेज में भले ई इकोनॉमिक्स जा प्रोफेसर रहिया, पर मां तव्हांखे ॿुधायां कि सिंधी साहित्य संगत इन डिपार्टमेंट जा सिंधी कल्चर सेंटर जेको उते ख़ासि हर कॉलेज में थींदो आहे उन जा चेयरपर्सन थी करे रहिया ऐं लगातार एतिरा साल चेयरपर्सन रहंदे उते बि कॉलेज जे उन जनरेशन जेका स्टूडेंट जनरेशन थींदी आहे उन में बि सिंधियत जो डंको हिननि वॼायो। अॼु मैडम तव्हां खां ख़ासि मां तव्हांखे घुरायो इन करे छाकाणि त तव्हां पाण तैलीमदान रहिया आहियो ऐं दादा प्रोफेसर राम पंजवानी जिन जो ही एपिसोडिक जीवन चरित्र त असां ॾिसूं ॿुधूं ई पिया। झूलेलाल जो नालो उन्हनि घर घर पहुचायो ऐं सीता सिंधु भवन जा जेको आहे संस्थापक हुया। तैलीमदान रहंदे उन्हनि जो जेको जीवन चरित्र हुयो उन्हनि जी जानकारी मूंखां वधीक मां सम्झां थो तव्हां ॾेई सघंदा आहियो, त मां सभिनी खां पहिरीं त तव्हां खां इन ॾिस में कुझु पुछणु चाहींदुसि। ज़रूर ज़रूर। थैंक यू दीपक जी। मां शुक्रगुज़ार आहियां दीपक तव्हांजी VTV जी ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए कि अॼु काजल दीदी बि आयल आहिनि हिते, असां सां जुड़ियल आहिनि। इन खां वधीक सुठी ॻाल्हि ॿी कहिड़ी थी सघे। VTV ऐं सिंधु यूथ सर्किल जे पारां जुड़ियल सभिनी सिंधियुनि खे हिन शो में स्वागत आहे। कुझु ॻाल्हाइण खां पहिरीं मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त सिंधियुनि खे झूलण सां मिलाइण वारो केरु? प्रोफेसर राम पंजवानी। चेटीचंड खे मशहूरु करण वारो केरु? प्रोफेसर राम पंजवानी। ऐं चालीहे साहिब जी अहमियत वधाइण वारो केरु? प्रोफेसर राम पंजवानी। त जेकॾहिं असां प्रोग्राम जी शुरूआति कयूं त सभिनी सां गॾु चऊं आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। ज़रूर। प्रोफेसर राम पंजवानी जी हर प्रोग्राम में हिकु सिट सदाई हूंदी हुई, सिंधी सदाई आबाद हुजनि, जिते हुजनि शल शाद हुजनि। सिंधियुनि जो एॾो मोह उन्हनि खे, उहो असां हार्डली कंहिं माण्हूअ में ॾिठो हूंदो। प्रोफेसर राम पंजवानीअ जो जनम जेको आहे सो 20 नवंबर 1911 में थियल आहे, लाड़काना सिंध में। ऐं 31 मार्च 1987 में सर जेको आहे सो पंहिंजो चोलो छॾियो हो चंडीगढ़ में। त प्रिसाइज़ली 76 साल ऐं 8 महीना हुननि पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके आहिनि से सिर्फ़ु सिंधियत खे ॾिना आहिनि। प्रोफेसर राम पंजवानी जी ग्रेजुएशन जेका आहे उहा बॉम्बे यूनिवर्सिटी मां थियल आहे। उन वक़्तु बॉम्बे यूनिवर्सिटी सिंध बॉम्बे यूनिवर्सिटी कहलाईंदी हुई। ऐं हुननि जो जॉब जेको हूंदो हो से DJ सिंध में हो प्रोफेसर आहे। ऐं माण्हू 1947 जे पार्टीशन खां पोइ जेको आहे सो हालतूं चेंज थी वियूं ऐं सिंधियुनि खे वापसि मथे आणण जी पूरी कोशिश कई वई। प्रोफेसर राम पंजवानी हिते जैन कॉलेज ज्वाइन कयो ऐं जल्द ई HOD हेड ऑफ सिंधी डिपार्टमेंट जा हेड थी विया ऐं जैन कॉलेज जा बोर्ड मेंबर पिण हुआ। ईअं खणी चइजे त ज़िंदगी हाणे चालू थी आहिनि। लिखण जो शौक़ु त उन्हनि खे पहिरीं हो। पंहिंजी ज़िंदगीअ में क़रीब उन्हनि 25 किताब लिखिया हूंदा, जिन जा कुझु ख़ासि मां 2-3 ॻाल्हियूं जेके इम्पॉर्टेंट रिलेटेड आहिनि फास्ट तव्हांखे मां ॿुधाईंदसि। हुननि जो पहिरियों जेको नाविल हो उहो लिखियल हो कैदी 1943 में। कैदी जेको आहे उन में आज़ादीअ जी स्ट्रगल जेका आहे सा खयल आहे। उन वक़्त जो माहौल ऐं उन वक़्त जा टेंशन्स प्रेशर्स जेके आहिनि उन में पिक्चराइज़ थियल आहिनि। 1955 में लिखियल नाविल जाम मशहूरु थियो। उहो नाविल हो आहे न आहे ऐं इन ते पोइ अॻियां हली करे हिकु पिक्चर बि ठही वई झूलेलाल, जंहिंमें राम पंजवानी सर
पाण हिकु अंधे पिता जो रोल कयो ऐं उनजो हिकु गानो हो जंहिंजी सिट जाम बेहद पसंदि कंदा आहिनि सभु, खिन में ठाहे खिन में डाहे, मर्ज़ीअ जो मालिक मालिक भगवान। मण मिटीअ जो आहे इंसान। क्या बात। इन्हनि खां सवाइ बि ॿिया घणेई किताब 1962 में अनोखा आज़मूदा हुआ, 1967 में साहित्य अकेडमी अवार्ड जेको रेयर अवार्ड हो उहो बि असांजे प्रोफेसर राम पंजवानी खे मिलियल हो। 1981 में हुननि खे पहिरियों सिंधी माण्हू हो जंहिंखे पद्मश्री जो अवार्ड मिलियल हो। ऐं ॿी ॻाल्हि हूंदी हुई जो हुननि में ट्रांसलेट करण जी तर्जुमो करण जी बि कैपेसिटी हूंदी हुई। ऐं इंग्लिश जो हिकिड़ो किताबु हो जेको अॼु बि पॉपुलर आहे, डेल कारंगी जो किताबु हाउ टू विन फ्रेंड्स एंड इन्फ्लुएंस पीपल, उनजो तर्जुमो कयो हो ऐं उन जो नालो रखियो दोस्त कीअं कजनि ऐं दिलियूं कीअं खींचजनि। हिननि जो जाम जेके आहिनि से इहे कथाऊं आहिनि, कलाम बि ॻाया हुयूं, कहानियूं बि लिखियूं हुयूं, पर हिननि जी हिकु ॻाल्हि इम्पोर्टेंट हूंदी, जॾहिं हू इंडिया में आया त महीन में रहंदा, उन्हनि जे घर जो बंगलो जो नालो हूंदो राम महल, ऐं सिंधियत जा त शौक़ीन हुआ ई हुआ। त हिननि जा हिकिड़ा 2 सपना हूंदा हुआ ऐं हो चवंदा बिल्कुलु ज़रूरी न आहे त सपना हरू भरू निंड में ई ॾिसंदा आहिनि या अखियूं बंदि करे ॾिसंदा आहिनि, माण्हू जाॻंदे अखियूं खोले सुपना ॾिसंदा ऐं उहो प्रोफेसर राम पंजवानी ॾिठा हुआ। त उहे 2 सपना हुननि जा हुआ त हिकु सिंधियुनि जो कॉलेज खोलियूं ऐं ॿियो सपनो हुन कोई सिंधु भवन कल्चरल एक्टिविटीज़ लाइ ठाहियूं। ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे जो 2 सपना हुन जा सुठे नमूने पूरा थिया हुआ। त उन्हनि जा 2 ई सुपना हुआ कि हिकु सिंधु भवन ठहे जेको कल्चरल एक्टिविटीज़ जे लाइ हुजे ऐं हिकु सिंधियुनि जे लाइ कॉलेज खुले जीअं भई ॿार असांजा सिंधी ॿार घणा पढ़ी सघनि। उन्हनि खे जेको इहो दोस्त मिलियो टिल्लूमल आडवाणी, उहो विलायत हलियो वेंदो त पैसा कठो करे ईंदो ऐं सर जेके आहिनि से बॉम्बे जे एरिया मां पैसा कलेक्ट कंदा हुआ ऐं आख़िर हुननि बिल्डिंग पहिरीं कमु कयो कि जैन कॉलेज रेडी कयो। जैन कॉलेज जा प्रिंसिपल थिया टिल्लूमल आडवाणी सर ऐं सिंधी डिपार्टमेंट जा HOD थिया पंजवानी सर। छा बहारी अची वई जैन कॉलेज में, सिंधियत छांइजी वई, साल में 2 प्रोग्राम थींदा हुआ, तमामु सुठा प्रोग्राम थींदा हुआ ऐं उन्हनि जी रिज़ल्ट्स बि तमामु मस्तु हूंदियूं हुयूं। ऐं साइंस जेका आहे एट दैट टाइम हींअर जेको 10+2 जो सिस्टम आहे उन वक़्तु मैट्रिक हूंदी हुई 11हों दर्जो ऐं उन खां पोइ इंटरमीडिएट ॾे त इंजीनियरिंग ऐं प्रोफेशनल कोर्सेज में वञी सघंदो। त जैन कॉलेज में जेको साइंस सेक्शन हुन जी 100% रिज़ल्ट ईंदी त हर को चाहींदो मुंहिंजा ॿार जेके आहिनि से जैन कॉलेज में पढ़नि। त हिकु ॾींहं जो हिकु अहिड़ो वाक़ो थियो जो हिकु पेरेंट हिकु ॿार खे वठी आयो, भई मुंहिंजे ॿार जी 45% मार्कूं आहिनि पर हिनखे साइंस करणी आहे छाकाणि हिनखे अॻियां हली इंजीनियर थियणो आहे। सर मुंहिंजी विया, हिन ॿार खे 60% एंट्री लेवल 60% आहे त हुनखे एडमिशन न पिया ॾियनि, हो भड़की वियो, जाम घटि वधि ॻाल्हाई, कुझु शायदि गारियूं बि ॾिनई ऐं उन खां पोइ जॾहिं ॾिठई भई सर ते कोई असरु कोन्हे, ॿार खे वठी निकिरी वियो। निकिरी वञण खां पोइ सर जा जेके प्यून ऐं ॿिया स्टाफ मेंबर था उहे अंदरि आया, सर तव्हांजे लाइ इहा त ॾाए अथई खेल हो, भई तव्हां कुझु कंहिंखे इशारो ॾियो त असां हुनखे गेट जो रस्तो ॾेखारियो, भई हलियो वञ। सर चयसि न तव्हांखे ख़बर कोन्हे का, मां हिन माण्हू वटि शुरूआत में चंदो वठी आयो आहियां, इन माण्हू खे हाणे मां रिफ्यूज़ थो कयां, उन लाइ मूंखे बि हिमत खपे ऐं मां उन माण्हू खे कुझु बि जवाबु न ॾिनो। सबुरु कर सभु ठीकु थींदो। 2-4 ॾींहंनि खां पोइ ॾिठूं त कंहिं प्रोग्राम ते हे 2 भाकुर पाए हिक ॿिए सां मस्तु ॻाल्हियूं पिया कनि, खिलनि पिया, ख़ुशि पिया थियनि। छो? छाकाणि त सर जी प्रोफेसर राम पंजवानी जी पर्सनैलिटी मोहींदड़ हुई, सभिनी खे मोहे छॾींदा हुआ। त इन करे जेका उहा छायल हूंदी हुई रौनक उहा अलटुगेदर डिफरेंट हूंदी हुई। इहा उन्हनि जी हिकिड़ी स्टोरी हुई। ॿी कॉलेज जी स्टोरी हूंदी हुई, उन्हनि जा प्यून जेको तंहिंजो नालो बनारसी, उहो बनारसी प्यून जेको हूंदो उनखे सर कल्चरल एक्टिविटीज़ जो थोरो कमु उनखे सम्झाए छॾियो त हो जेको आहे सो हॉल वग़ैरह सॼे जो ख़ासि ध्यानु रखंदो ऐं सर जे हर ज़रूरत जो ध्यानु रखंदो। हिकु ॾींहुं हिकु कल्चरल एक्टिविटी हली पई, छाकाणि जैन में साल में 2 दफ़ा सिंधी एक्टिविटी ज़रूरु थींदी हुई कंहिं वक़्त में। उन माण्हूअ
छा उन वटि हिकिड़ो हिन ॾिठो हिकु माण्हू जेको आहे सो सर सां मिलण थो वञे, प्रोग्राम चालू आहे, हिन डुक पाती उन माण्हू खे ॿाहिरि पकड़े कढी छॾियईं ऐं चयईं सर सां कंहिं बि हालत में न मिलण ॾींदोसि ऐं पंहिंजो विज़िटिंग कार्ड ॾेई वियो। प्रोग्राम खां पोइ सर खे हिन विज़िटिंग कार्ड ॾिनो ऐं सर बेहद गरम थी विया, छाकाणि त उहो सर जो कोई अहिड़ो माण्हू हो जंहिंजो फ्लाइट हो 2 कलाके खां पोइ ऐं हो निकिरी वियो विलायत। त सर हिनखे ॾाढो धड़का भड़का ॾिना ऐं हिनखे एॾो रुअण आयो जो हुन रेज़िग्नेशन लिखी करे कॉलेज में ॾिनी। जॾहिं सर खे ख़बर पई भई हे पियून छॾे थो वञे त सर हुनखे ॿिए ॾींहुं चयो भई अचु, थधो कयईंसि, खर्ची ॾिनईंसि ऐं हुनखे वापसि रेज़िग्नेशन वापसि वठाई। नेक्स्ट फ्यू डेज़ खां पोइ जेको हुननि जो दोस्त वापसि वियो उन हिनखे फोन कयो, यार असां अहिड़ा माण्हू किथे न ॾिठा, हेॾो वफ़ादार ऐं असांखे इहे माण्हू न मिलंदा, जेकॾहिं तोखे एतिराज़ न हुजे तूं इनखे असां वटि मोकिल, थोरी इंग्लिश या इंग्लिश स्पीकिंग क्लास जॉइन कराईस, हुनजी ज़िंदगी ठही पवंदी असां वटि अची करे। सर इहो प्रपोज़ल हुन साम्हूं रखियो भई जेकॾहिं तूं वञणु चाहीं त तूं वञी सघीं थो, बट ही रिफ्यूज़ड, हिन चयो न मूंखे न वञिणो आहे। पोइ ख़बर पई त हो सर जे नज़रुनि खां पाण खे परे करणु नथो चाहे, छाकाणि त सर एतिरी अट्रैक्टिव पर्सनैलिटी हुआ जंहिंजी काई हद ई कोन्हे। सर जेके आहिनि से घणो करे मटके सां ई ॼाणिया वेंदा आहिनि, जिते वेंदा उते मटको हुननि सां गॾु हूंदो ऐं जॾहिं ॻाइणु शुरू कंदा त मटको बेहदि भरिजी वेंदो हो, पैसा जाम अची वेंदा हुआ। ऐं जीअं काजल दीदी ॿुधाईं भई हिकिड़ो नशो छाइजी वेंदो सभिनी जे मथां, खूब पैसा अची वेंदा, पर सर पैसा मटके जा पंहिंजे लाइ कॾहिं न खणंदा हुआ, ज़रूरतमंदनि खे ॾींदा, हॉस्पिटल जे लाइ ॾींदा हुआ, सभिनी खे मदद करण में ॾींदा हुआ, हायर एजुकेशन जे लाइ ॾींदा हुआ, पर पैसा पाण कॾहिं बि इहे न खणंदा हुआ। हाणे जॾहिं मटके जी ॻाल्हि थी अचे त सर जॾहिं पंहिंजे राम महल में रहंदा हुआ उते हू चौकियूं लॻाईंदा हुआ हर महीने हर हफ़्ते लॻंदी हुई, ऐं जॾहिं चौकी लॻंदी हुई उन्हनि चौकी में मशहूरु जेके माण्हू हूंदा हुआ उनमें हूंदा हुआ मास्टर रांजन, पारू चावला, ठाकर चावला ऐं असांजा राम पंजवानी सर। हाणे इन्हनि जो ॾाढो पाण में गहराइप हुई। हिन मां हिकु ॻाल्हि चवां तव्हांखे त रांजन जो जेको प्रोफेसर मास्टर रांजन जो नालो अॻियां कंहिं आंदो, जेकॾहिं थधे सीने सां सोचूं, संदन फ्यूचर जनरेशन, संदन पोटी संगीता सुखवानी, संदन जे औलाद मास्टर रांजन भवन ठाहे करे उनखे अॻियां आंदो आहे। मोना मैडम असां जेको रांजन नालो ॿुधंदा आहियूं न राम पंजवाणी जिन जे वाता त एॾो कननि खे वणंदो आहे, जेॾी महिल इहो अखर ईंदो आहे न रांजन चवे माना आस मुंहिंजी हिम्मत ॾो करियां सेवा तव्हां, माना इहो राम पंजवाणी जिन जे वात मां ॿुधण मतिलबु एॾो इहो हिकदमि उत्साह अची वेंदो आहे असांजे अंदर में, हिकदमि आत्मिक ॼण भई हिकिड़ी महसूसियत थींदी आहे। सची ॻाल्हि ॿुधायव तव्हां, सची ॻाल्हि ॿुधायो। सॼी पब्लिक सां ईअं थींदो हो जो मोहित थी वेंदा हुआ, जाम माण्हू उन्हनि जे ॻाइण जे हिन ते मोहित थी वेंदा हुआ। पर जेका मुंहिंजी इम्पोर्टेंट पॉइंट हुई उहा इहा त उन्हनि जे खानदान खे, उन्हनि जे वरसे खे अॻियां हलण वारो केरु, उन्हनि जी पोटी ऐं औलाद जिन सेकंड ऐं थर्ड जनरेशन इन्हनि दादा मोहन वलेशा, संगीता सुखवानी, एॾा रोशनी तोलानी जिन भी करे रहिया आहिनि, बिल्कुलु करे रहिया आहिनि काफ़ी। यस यस पर MRSP जो नालो तव्हां ॿुधो हाणे त उहो हुन खां पोइ आयो आहे, न त उहो दरवेश माण्हू हुआ, उहो कंहिंजे हिंखले में ई न हूंदा हुआ। ऐं मां तव्हांखे ॿुधायां मैडम कि 5 एपिसोड असां तय कयासीं, अॼु 4थो एपिसोड आहे ऐं 5 चंद्रू आत्मा ते। हाणे तव्हां थोरी देरि जे लाइ नेटवर्क मां थोरो मिस थिया न, त तव्हांजे हुन ईंदे वेंदे मां दुनिया भर जे साम्हूं अनाउंस करे छॾियो कि 6 एपिसोड बि कंदासीं ऐं 6 एपिसोड मास्टर रांजन ते कंदासीं। त इन खां पोइ तव्हां ॾिसो प्रोफेसर राम पंजवानी, उन्हनि जो नालो अॼु जेको आहे सो काजल मैडम अॻियां खणी हली आहे, संदन ॾोहिटी। ऐं जेकॾहिं जिन मास्टर प्रोफेसर राम पंजवानी ॾिठो हूंदो त उन्हनि जी शिकिल ऐं काजल जी शिकिल काफ़ी पाण में मैच कंदी आहे। ऐं थर्ड हूंदा हुआ जेको सिंधु भवन हुननि ठाहियो, सीता सिंधु भवन बॉम्बे में, उनजी चार्ज ॾिनी हुई पारू चावला खे ऐं ठाकुर चावला खे। त उन्हनि जी बि जनरेशन खे पुठियां हलण वारो केरु आहे? हिंदुस्तान पेपर अॼु ताईं हले थो, सिंधु भवन अॼु बि संभालियल आहे, इहो हुननि जी
न्याणियूं शोभा हाँ, हिंदवासी 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 हाँ हिंदवासी पेपर आहे हाँ ऐं हाँ या उन्हनि जी धीअ संभाले रहियूं आहिनि। मुंहिंजे चवण जो आहे त न्याणियूं भली करे आयूं, वाह वाह चलो वाह सभिनी जे घर में वाह अचनि, अहिड़ी काई वॾी भॻवान जी दया आहे भई सभिनी हाँ, तव्हां बि त हुते वुमेन विंग ई संभाले वेठा आहियो न, न्याणियूं ऐं लक्ष्मियूं उहे बिल्कुलु 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 इन जे इन खां वधीक जेको आहे सो तव्हां जेकी कमु सदा हयात सिंधी शख़्सियतुनि जो इहो त हिकिड़ो असुलु मस्तु कमु था कयो, छाकाणि त जेका ईंदड़ जनरेशन आहे उन्हनि खे जेकॾहिं सच करे पुछो त मुंहिंजी मुलाक़ात जॾहिं 54 में हिननि जो इहे थियनि प्रोग्राम थियनि तंहिं वक़्तु मां ॼावल हुअसि अञा नंढड़ी, त असांजे पुठी जनरेशन खे त हिनजी हूअं ॼाण ई न पवे, ॼाणे मुंहिंजनि ॿारनि खे हिननि ॻाल्हियुनि जी ख़बर ई न पवंदी। हे प्रोग्राम आहिनि जेके पंहिंजी सिंधियत फैलाइनि था, बेसिक कॉन्सेप्ट लायन अमर मंजिल जो अथव मैडम, कीअं लॻो तव्हांखे कॉन्सेप्ट वो बि ॾाढो कॉन्सेप्ट तमामु ब्यूटीफुल आहे, ब्यूटीफुल कॉन्सेप्ट आहे। थैंक यू अमर मंजाल सर जिन अहिड़ो सोचनि था ऐं अहिड़ा कम करे था सघनि, त मुंहिंजे हिसाब में भई इहा हिकु तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं लास्ट में हिकु ॻाल्हि मां चवंदसि ऐं फ़खुरु फील थींदो आहे त असांजे सिंधु यूथ सर्किल में बि सिंधु भवन ठहियल आहे ऐं उनते हिकु बोर्ड लॻल आहे। निखिल बोर्ड ॾेखारे सघंदे? हे सिंधु भवन जो शुभ मुहूर्त कयो आहे स्वामी शांति प्रकाश महाराज ऐं वक़्त जा सभापति हुआ चीफ गेस्ट असांजा राम पंजवानी। इहो मुहूर्त थियल आहे सैटरडे 3 मार्च 1984 में हाणे 84 में माना उन वक़्तु बि 84 में बि असांजे सिंधु यूथ सर्किल जा चीफ गेस्ट ई असां वटि आया, छाकाणि त प्रोफेसर राम पंजवानी जे लाइ चवंदा आहिनि भई जेको बि उन्हनि खे मिठड़ो सॾु ॾींदो हू हमेशह उन सां मिलंदा। उहो अकेलो हिकिड़ो माण्हू हुजे, ग्रुप हुजे, कोई केर बि हुजे त उन्हनि जूं ॻाल्हियूं मञींदा हुआ। त अहिड़ी पर्सनैलिटी राम पंजवानी जी तव्हां हिते खणी आया आहियो, शुक्र आहे। थैंक यू सो मच दीपा, थैंक यू सो मच अमर मंजाल सर, थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू मैडम। तव्हां सिंधु यूथ सर्किल जे वुमेन विंग जे मंच तां बिल्कुलु समय ॾिनव ऐं बिल्कुलु प्रोफेसर साहब जे बारे में एतिरी जानकारी ॾिनव ऐं वाकई ईंदड़ जनरेशन जे लाइ इहा जानकारी बिल्कुलु कारगर साबित थी। धन्यवाद। जय झूलेलाल। थैंक यू।